तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी दोस्तों तव्हांखे कहाणी ॿुधाईंदा हलूं। जॾहिं बाबर सलीम के अकबर के कुटको ॾींदो ऐं अकबर सॼी कहाणी ॿुधाए छॾींदो मूसा सां छा थियो, हाकिमज़ादी अचणी हुई, उन जा सारा कीअं अची वई, मूसा खे कीअं मारियो वियो, मूसा जो लाश किथे आहे, सभु कुझु ॿुधाईंदो। बावल खे इहो बि ॿुधाईंदो अकबर त मूसा खे असां दफ़नायो न आहे, कोई खणी वियो आहे, बहरहाल असांखे इन शइ जी ॼाण न आहे, बाक़ी सारा असां दफ़नाए छॾीसीं। ऐं भावल इहो ॿुधी करे पोइ मूसा जे पोयों वेंदो ऐं ॻोल्हण जी कोशिशि कंदो त मूसा खे कंहिं बचायो। लाला खां बि पुछंदो ऐं अहिड़े हिसाब सां दरिया ख़ान सां मिलंदो, मीर सां बि मिलण जी कोशिशि कंदो। उन शक आहे त थी सघे थो इन्हनि मां कोई मूसा खे तव्हां खणी वियो आहे, मूसा ज़िंदा हुआ। ऐं भावल खे दिलजाए थी वेंदी, मूसा जो मतिलबु अञा आसरो आहे। अहिड़े हिसाब सां भावल पंहिंजी पूरी कोशिशि कंदो मूसा ताईं पुॼण जी, या उन माण्हू ताईं पुॼण जाई जेको इनखे खणी वियो हितां, ऐं इहा ॻाल्हि लिकाए छॾींदो, कंहिं ॿिए खे न ॿुधाईंदो। ऐं जेको आहे दोस्तो अकबर जेको आहे कुट खो खाई पोइ हलियो वेंदो। अहिड़े हिसाब सां हाणे पुलिस ज़लील कंदी सिजावल ख़ान खे नवाब ख़ान जे चवण ते, ऐं जेको हाणे गेलींदो घणो आहियां, मारींदो घटि आहियां, इहो भाऊ जेको आयो आहे इहो बि सिजावल ख़ान लाइ हाणे मुसीबत बणिबो नवाब ख़ान जे चवण ते। नेक्स्ट एपिसोड में जेको आहे हाकिमज़ादी जेको चई वेंदी लाला खे मुंहिंजो रिश्तो घुरो, अची माफ़ी वठो। लाला चवंदो असां छो माफ़ी वठूं जॾहिं असां ग़लती कई कान्हे का। पोइ बि उहो चवंदी तोखे माफ़ी वठणी पवंदी, न त मां तोखे मतिलबु तुंहिंजा हाल सभु ॿुधाईंदुमि सिजावल खे। पोइ तंग थी लाला हामी भरींदो आहे। दोस्तो वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते लाइक सब्सक्राइब कंदा चैनल खे। ख़ुदा।